नाज़रीन, सुप्रीम कोर्ट जे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस यहया आफ़रीदी आला अदालत में केस ॿुधणी लाइ मुक़ररु करण जे तरीक़ेकार वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त हूअ सुप्रीम कोर्ट जो जज आहे। 5 सालनि ताईं बलोचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस रही चुको आहे। हू चाहिनि था त शफ़ाफ़ियत हुअणु घुरिजे। जेकॾहिं रजिस्ट्रार केस हिक खां ॿी बेंच में मुक़ररु कंदो त शफ़ाफ़ियत कीअं थींदी? सुप्रीम कोर्ट के जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा और जस्टिस यहया आफ़रीदी आला अदालत में केस ॿुधणी लाइ मुक़ररु करण जे तरीक़ेकार वारे मामले जो नोटिस वठंदे सुप्रीम कोर्ट के रजिस्ट्रार के समूरे रिकॉर्ड समेत फौरी तौर तलब कयो। इन खां पहिरियां पंहिंजे रिमार्क्स में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त हू सुप्रीम कोर्ट जो जज आहे। 5 सालनि ताईं बलोचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस भी रही चुको आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त हू चाहिनि था त शफ़ाफ़ियत हुअणु घुरिजे। जेकॾहिं रजिस्ट्रार केस हिक खां ॿी बेंच में मुक़ररु कंदो त शफ़ाफ़ियत कीअं थींदी? हुन चयो त ईअं महसूस थी रहियो आहे त हिक रजिस्ट्रार संदस जहिड़े जज खां बि वधीक ताक़तवर आहे। हू 2010 वारा केस नथो ॿुधी सघे छाकाणि त केस रजिस्ट्रार ॿुधणी लाइ मुक़ररु करे थो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वधीक चयो त छा हू फ़ोन करे रजिस्ट्रार खे इहो चई सघे थो त फिलाणो केस फिलाणी बेंच में ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो। अदालती हुकुम ते रजिस्ट्रार पेश थियो त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खांसि पुछाणो कयो त केस कहिड़ी पॉलिसी तहत मुक़ररु कया वेंदा आहिनि। अदालत 2 अप्रैल 2022 ते रजिस्ट्रार खे हुकुम ॾिनो हो त केस मुक़ररु करण जो तरीक़ेकार तय थिए। रजिस्ट्रार ऑफिस में केस मुक़ररु करण बाबति शफ़ाफ़ियत नाले का शइ कोन्हे, जंहिं सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार चयो त चीफ जस्टिस जी मंज़ूरी सां ई केस ॿुधणी लाइ मुक़ररु थींदा आहिनि। जस्टिस यहया आफ़रीदी चयो त सवाल इहो आहे त बेंच में जस्टिस हसन रिज़वी साहब हो, उहा बेंच तब्दील छो कई वई? केस मुक़ररु करण जो तरीक़ेकार छा आहे? जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सवाल कयो त जस्टिस यहया आफ़रीदी ऐं संदसि बेंच तब्दील छो कई वई? बिना ॿुधाइण जे बेंच तब्दील करण सबबि अवाम जे ज़हन में शक जनम वठनि था। जंहिं ते रजिस्ट्रार जवाब ॾिनो त चीफ जस्टिस जे स्टाफ ऑफिसर जे ज़बानी हिदायतुनि ते बेंच तब्दीली जो प्रपोज़ल तैयार थियो। चीफ जस्टिस जे स्टाफ ऑफिसर चयो त चीफ जस्टिस जी हिदायत आहे त जजिस रोस्टर तब्दील कयो वञे। उन मौके ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा फरियादी धुर ऐं वकीलनि खां माज़रत कंदे चयो त हू अॼु ॿुधणी नथो करे सघे। हुन चयो त ओचितो बेंच जी तब्दीली जा सबब नाहिनि ॼाणाया विया। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त हलफ़ ऐं ज़ाब्ता सभिनी सां हिकु जहिड़ो वर्ताव करण जी घुर कनि था। आर्टिकल 10A बुनियादी हक़नि में शामिल आहे जेको ड्यू प्रोसेस जी ॻाल्हि करे थो। बेंच तब्दील करण जा कानूनी सबब हुअणु घुरिजनि। सुभाणे माण्हू चवंदा त मर्ज़ीअ जी बेंच जोड़े मर्ज़ीअ जो फ़ैसिलो थियो। अदलिया जो वक़ार शफ़ाफ़ियत न हुअण सां घटिजी वेंदो। शफ़ाफ़ियत जी अहम घुरिज आहे त जेको केस पहिरियां दाख़िल थिए उहो पहिरियां ॿुधो वञे। जस्टिस यहया आफ़रीदी रजिस्ट्रार खां सवाल कयो त छा ही रोस्टर अव्हां न पर चीफ जस्टिस साहब ठाहियो आहे? जंहिं ते रजिस्ट्रार ॿुधायो त शुरूआती रोस्टर ठाहे चीफ जस्टिस ॾांहुं उमाणियूं था। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त सोचे सम्झी ॻाल्हायो। अवाम सुप्रीम कोर्ट जो दर खड़काए थो। जेकॾहिं अवां मुंहिंजे चवण ते मुंहिंजे भाउ जो केस ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो त इंसाफ़ जो अधु क़तुल त तव्हां करे छॾियो। जंहिं ते रजिस्ट्रार चयो त चीफ जस्टिस जे स्टाफ ऑफिसर ज़बानी चयो त हिदायत आहे त रोस्टर तब्दील कयो वञे। ॼाणायल रोस्टर तब्दील करे चीफ जस्टिस खां मंज़ूरी वरिती वई। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त मंज़ूरी ऐं उहा फाइल ॾेखारियो जंहिं ते नोट तयारु करे तव्हां मोकिलियो। जंहिं ते सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार चयो त सिर्फ़ फाइल नाहे, हिकु काग़ज़ ठाहे मोकिलींदा आहियूं। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त छा चीफ जस्टिस खे बेंच जी जोड़जक ऐं केस जे फिक्सेशन जो मुकमल अख़्तियार आहे? इंसाफ़ जो रुगो हुजणु काफ़ी न आहे पर उहो थींदे बि नज़र अचणु घुरिजे। हुन पुछाणो कयो त जोगा कारण न हुअण बावजूद बेंच छो तब्दील कई वई? जंहिं ते सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार ॻाल्हाइण शुरू कयो त हक़ीक़त में असां त जस्टिस फ़ाइज़ ईसा खेसि टोकींदे चयो त असां न चओ, असांजो लफ़्ज़ त बादशाह इस्तेमालु कंदा आहिनि। बाद में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा बेंच जी तब्दीली जो हुकुम वेबसाइट ते जारी करण जी हिदायत कई।